सिंध जी ताज़ा तरीन मौसम सूरत सां गॾु मानूर अली मरियम दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर आहे। 10 जुलाई जे राति उत्तर ओलह सिंध ज़बरदस्त बरसात वसण जा इतला मिलिया आहिनि। हिन वक़्त बि दादू, लारकाना, शहदाद कोट जे आसपास नौशरो फ़रोज़, सेवन, मेहर गजगोट सां ताक़तवर गजगोट सां ज़बरदस्त बरसात वसी रहियो आहे। ईंदड़ जेको सिस्टम या ईंदड़ बरसात सिलसिलो ऐं हीउ सिस्टम केसूदी सिंध में जारी रहंदो। ही छा सूरत हाल आहे, हवाऊं कीअं रहंदियूं, अवां दोस्तनि के तफ़सीली मौसम अपडेट हिन पेज में ॾींदासीं। हिन पेज के अगरि न आयो त हिकु भेरो लाइक करियो। जी दोस्तो, अॼु राति यानी ख़ैबर पख्तूनख्वा खां जेका ककर जो काफ़िलो हो उहो राति 2 बजे धारे यानी सिंध बलूचिस्तान जे बॉर्डर इलाइक़नि में दाख़िल थियो। असां पहिरें पंहिंजे अपडेट में वाज़े तौर तव्हांखे ॾेई चुका आहियूं त कुझु ककर बलूचिस्तान खां या उत्तर सिंध खां ककर दाख़िल थी सघनि था, जंहिंमें अॼु शहदाद कोट, जैकमाबाद, कंबर, लारकाना, सेवन, नौशरो फ़रोज़, दादू, बान, मेहर, खीलचर, खीलतर, नवाबशाह ताईं ककरनि जो फैलाव थी वियो आहे। ऐं हीउ सिस्टम ईंदड़ 2 खां 3 ॾींहं उत्तर ओलह सिंध, नवाबशाह, दादू, खीलचर, खीलतर, शहदाद कोट, वाही बांदी, नौशरो फ़रोज़ इलाइक़नि में कुझु इम्कान 2 खां 3 ॾींहं जारी रहंदा। बाक़ी सॼे सिंध में किथे बि का ख़ासि इम्कान आहिनि। ईंदड़ सिस्टम 14-15 तारीख़ दाख़िल थींदो ओभर सिंध रेगिस्तान इलाइक़नि में सुठा इम्कान, जॾहिं 15-16 तारीख़ सॼे सिंध में चांस आहिनि। ऐं जेको फ़िलहाल तब्दीली मुमकिन आहे। वधीक मौसम जी पल पल जी अपडेट जे लाइ असांजी हिन पेज खे फॉलो करियो। ऐं हवाऊं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कराची था कश्मीर वक़फ़े हो सां कॾहिं नॉर्मल कॾहिं कुझु हल्कियूं जारी रहंदा। ऐं ईंदड़ सिस्टम फ़िलहाल कन्फर्म न आहे। कन्फर्म अपडेट हिन पेज में जल्द अवां दोस्तनि खे ॾींदासीं।